जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं खसखस जो सीरो, जंहिंखे असां खसखस जो हलवो बि चवंदा आहियूं। इहो दिमाग़ जी ताक़त लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। घणो करे असां इहो ठाहींदा आहियूं सियारे में। नई माउ जे लाइ इहो ॾाढो सुठो हूंदो आहे, ताक़त ॾींदड़ हूंदो आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहो खसखस जो सीरो असां घर में कीअं ठाहियूं, जेको ॾाढो टेस्टी बि ठहंदो। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। सीरो ठाहिण लाइ असां खणंदासीं पहिरियों शुआरा। इन्हनि में शुआरनि जो इस्तेमालु करिणो आहे। शुआरा ॿिनि तरीक़नि जा हूंदा आहिनि, हिकु ब्राउन हूंदा आहिनि यानी नासी कलर, ॿिया हूंदा आहिनि हिन तरह कारसरा। त इन्हनि जो इस्तेमालु करिणो आहे। इहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि खाइण में। इन्हनि जो ॿिज कढी इनखे ॿिनि अध हिसनि में विराईंदासीं। त हिते मां 8 खां 10 शुआरा खे आहिनि, उन्हनि जा ॿिज कढी रखिया आहिनि। हर माण्हूअ जे लाइ 2 शुआरा खणणा आहिनि। मां तव्हांखे मेजरमेंट अॻियां चङी तरह ॿुधाईंदसि। हाणे हिते मां खई आहे खसखस। खसखस बि चवंदा आहिनि दिमाग़ लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। नई माउ जे लाइ, ॿारनि लाइ खसखस खाइणु ॾाढी सुठी हूंदी आहे। त हाणे हिते मां 70 ग्राम खसखस खई आहे। अगरि चमचनि में मापींदमि त हीअ लॻभॻि 8 चमचा आहे। हिकु माण्हूअ लाइ 2 चमचा खसखस खणिजे। मां हिते 4 ॼणनि लाइ ठाहे रही आहियां, त हिते मां 8 चमचा खसखस खई आहे। साॻे नमूने शुआरा बि हिकु माण्हूअ लाइ 2 शुआरा खणणा आहिनि। खसखस खे असांखे पुसाए रखिणो आहे। त बॉइल कयल खीर खणंदासीं। खीर विझी करे खसखस खे असां पुसाए रखंदासीं 4-5 कलाक, या अगरि सुबुह जो ठाहिणो हुजे त राति जो पुसाए रखणी आहे। इनखे मिक्स करे इनखे असां ढके रखंदासीं। खसखस जेॾी महिल पुसाए रखबी, उन सां गॾु असां शुआरनि खे बि पुसाए रखंदासीं। त शुआरनि मां ॿिज कढी करे उन्हनि खे असांखे पुसाए रखिणो आहे। बॉइल खीर इन में बि विझणो आहे। त इहे शयूं पुसाइण जे लाइ मूंखे लॻभॻि अधु लीटर खीर लॻो। मिक्स करे इनखे पुसाए रखंदासीं असां हाणे। जीअं मां ॿुधायो 4-5 कलाक पुसाइणो आहे, या सुबुह ठाहींदो त राति जो पुसाए रखो इनखे। त हाणे ॿिए ॾींहुं ॾिसो, इहे चङी तरह फूलजी विया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थी। चङी तरह ॾिसो पुसजी विया आहिनि इहे। ऐं हेॾां शुआरा बि ॾिसो सॼो खीर एब्ज़ॉर्ब करे इहे बि फुंडी विया आहिनि। पुसियल शुआरा खाइण बि ॾाढो सुठो हूंदो आहे। हाणे खसखस में जेको मथां खीर आहे एक्स्ट्रा, असां उहो कढी शुआरनि में विझी छॾींदासीं। और इनखे हाणे असां विझंदासीं मिक्सी जार में। और इनखे असांखे पीसणो आहे, बिल्कुलु पेस्ट ठाहिणी आहे इनजी। पीसण में कुछ टाइम वधीक लॻंदो, पर इनखे चङी तरह पेस्ट ही ठाहिणी आहे। और खीर इन करे असां घटि कयोसीं जीअं पीसण महिल इन मां खीर ॿाहिरि न निकिरे। और ॾिसो हिन तरह जी पेस्ट ठाहिणी आहे, बिल्कुलु सफ़ा सन्ही पेस्ट आहे इनजी। इहा कढी रखंदासीं हिकु कटोरे में। हाणे असां मिक्सर में वरी शुआरनि खे बि पीसे वठंदासीं, जेके असां पुसाए रखिया हुआसीं। शुआरा सभु न पीसणा आहिनि, अधु विझंदासीं ऐं अधु असां सॼाई रखंदासीं। ॾिसो हिते हाणे मां अधु शुआरा पीसण लाइ विधा और अधु शुआरा मां हिते रखिया आहिनि। इनखे असां पीसे इनजी बि सन्ही पेस्ट ठाहींदासीं। तव्हांखे लॻेव अगरि इहो नथो पीसजे त हिन में थोरो सो खीर विझिजो और पोइ इनजी सन्ही पेस्ट ठाहिजो इन तरह। हाणे हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं 2 चमचा सचो गिहु। 2 टेबल स्पून खया आहिनि मां। जीअं गिहु पिघलजी वेंदो त इन में असां विझंदासीं खसखस जेका असां पीसे रखी हुईसीं।
खसखस जो सीरो आहे त मेन इंग्रेडिएंट असांजो हिते जेको आहे खसखस। खसखस जी मां ॿुधाई ॿारनि जे लाइ, वॾनि जे लाइ, उनखां सवाइ नई डिलीवरी कयल माउ जे लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। और इहो सीरो बि चवंदा आहिनि खाइण भई ॾाढो दिमाग़ लाइ सुठो हूंदो आहे। जीअं जीअं भुञंदासीं ॾिसो हिन मां खीरु एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो और जेको कलर आहे हिन जो धीरे धीरे सुनहरी थींदो वेंदो। और स्टार्टिंग में जेॾी महिल खीरु हूंदो आहे त इहो चिपकंदो आहे त ध्यानु रहे असांखे कंटिन्यू घुमाइणो आहे जीअं तरो न लॻे। हिते मां नॉनस्टिक पैन खई आहे त उनजे करे इहो एॾो न चिपकी रहियो आहे, पर सिपरी में या तईअ में जेॾी महिल ठाहिबो त इहो उन में चिपकंदो आहे त ध्यानु रहे भई उन में चिपके न। चङी तरह हिनखे मैश कंदे असां भुञंदासीं। ॾिसो सुनहरी कलर थी वियो आहे। हाणे इन में असां विझंदासीं शुआरा जेके असां पीसे रखिया हुआसीं। शुआरनि खे विझी बि थोरो सो असां पहिरियों मिक्स कंदासीं। और चङी तरह मैश कंदासीं जीअं शुआरे या खसखस जो काओ बि ॻोढ़ो न हुजे इन में। हाणे इन में असां विझंदासीं ड्राई फ्रूट। त ड्राई फ्रूट में मां हिते खयूं आहिनि बादामियूं, अखरोट ऐं पिस्ता। तव्हां चाहियो त हिन में काजू बि विझी सघंदा आहियो। लॻभॻि 10 खां 15 पीस हिकु हिकु ड्राई फ्रूट आहे। चमचे में ॻणींदासीं त 2 चमचा। इनखे चङी तरह मिक्स करे भुञणो आहे। 1-2 मिंट भुञण खां पोइ असां हिन में विझंदासीं बचियल शुआरा जेके असां रखिया हुआसीं। सॼा ई विझणा आहिनि। जेॾी महिल इन सीरे में इहो सॼो पीस शुआरे जो ईंदो आहे त ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। खीर विझी करे इनखे चङी तरह भुञणो आहे। बाक़ी सॼो सीरो बि असां खीर में ई भुञंदासीं। त हिते मां लॻभॻि विझी रही आहियां 1/2 किलो खीर। पाणी जो इस्तेमालु न कंदासीं, खीर जो इस्तेमालु कंदासीं। इन में गॾु विझंदासीं फोटा, नंढा फोटा विझणा आहिनि 5। तेज़ बाहि रखंदासीं। तेज़ बाहि ते ई खीर खे खॼाइणो आहे सॼो। जीअं जीअं बॉयल ईंदो खीर खॼंदो वेंदो और सीरो जेको आहे घाटो थींदो वेंदो और पासनि खां असांखे सीरो जेको आहे लाहींदो वञिणो आहे। जीअं जीअं बॉयल कंदासीं तीअं तीअं खीर खॼंदो वेंदो और सीरो जेको आहे घाटो थींदो वेंदो। सभु ड्राई फ्रूट्स बि हिन में नरम थींदा वेंदा। ॾिसो अध खां मथे खीर खॼिजी वियो आहे। अञा असां हिनखे सिजाईंदासीं। इहो सियारे में ॾाढो ठाहियो वेंदो आहे हर घर में। ॾिसो लॻभॻि खीर खॼी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं खंडु। मां हिते 200 ग्राम खंडु विझी रही आहियां। खंड जी क्वांटिटी तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे सघंदा आहियो। छाकाणि ड्राई फ्रूट्स में बि पंहिंजी मिठास हूंदी आहे। पहिरियों जीअं खंडु पिघलजंदी त हिन तरह गज वांगुरु लॻंदो। उनखां पोइ जीअं जीअं सिजाईंदासीं इहो खंड जो पाणी जेको आहे एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो। बाहि खे मीडियम रखिणो आहे, तेज़ न रखंदासीं न त तरो लॻी वेंदो। ॾिसो खीर जेको आहे खंड जो पाणी लॻभॻि एब्ज़ॉर्ब थी वियो आहे। कुझु मिंट अञा भुञंदासीं हिनखे। हाणे हिन मां तेल निकिरणु चालू थी वियो आहे, सुनहरी कलर बि अची वियो आहे। त हिनखे असां गर्मा गर्म सर्व कंदासीं। इहो असांजो खसखस जो सीरो तयारु आहे, जेको ॿारनि लाइ, वॾनि लाइ, नई डिलीवरी कंदड़ माउ जे लाइ ॾाढो सुठो ऐं ताक़त वारो आहे। इन में थोरो सो मथां विझंदासीं सुको ड्राई फ्रूट। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ियूं ॿियूं कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।